जी नाज़रीन, करमपुर में अवां सां ताज़ा तरीन ख़बर शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां शबीराबाद थाणे जी हद ॻोठ मोहम्मद बख्श निंदवाणी में रस्ते जी मामूली ॻाल्हि तां निंदवाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा ॿिनि औरतुनि समेत 13 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में अब्दुल रशीद निंदवाणी, ख़ान मोहम्मद निंदवाणी, हुसैन बख्श निंदवाणी, अली अकबर निंदवाणी, सिराज अहमद निंदवाणी, मुस्मात कूंजा, मुस्मात शहज़ादी, ॿी धुर जा लियाकत अली निंदवाणी, सनाउल्ला निंदवाणी, निज़ामुद्दीन निंदवाणी समेत ॿिन्ही धुरनि जा ज़ख़्मियुनि में 13 ॼणा शामिल आहिनि। जॾहिं त वाक़े जे ज़ख़्मियुनि खे वारसनि पारां हद थाणा शबीराबाद तां लेटर वठण बैदि इलाज लाइ करमपुर ऐं तंगवाणी जी अस्पताल दाख़िल कयो वियो। ॿिए तरफ़ वाक़े जे शदीद ज़ख़्मियुनि खे शिकारपुर ऐं लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त झेड़े सबबि धुरनि में छिकताण जो सिलसिलो जारी आहे। ॿिनि धुरनि पारां एनसीज़ दाख़िल कराइण बावजूदि हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां ताज़ा तरीन ख़बर शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां शबीराबाद थाणे जी हद ॻोठ मोहम्मद बख्श निंदवाणी में निंदवाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में रस्ते जी मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो आहे। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा ॿिनि औरतुनि समेत 13 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।